अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ में अवां खे भली कार आहियां फराज शाह। सब खां पहिरियां नज़र विझंदासीं हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त जिन इदारनि इमरान ख़ान खे पालियो उन्हनि ख़िलाफ़ ई ज़हर ओगा अचणु शुरू कयो। ॾाइण बि 3 घर टारे हमला कंदी आहे, पर इमरान न्याज़ी पाक फ़ौज ते सिधा हमला कया। सऊदी अरब वज़ीर आज़म जी हैसियत में इमरान ख़ान खे 14 या 18 करोड़ जी क़ीमती वाच तोहफ़े में ॾिनी। इमरान ख़ान उहो तोहफ़ो विकिरो करे पैसा पंहिंजे खीसे में रखी छॾिया। पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान ख़िलाफ़ लॉन्ग मार्च दौरान घड़ी चोर जा नारा लॻी विया। इमरान ख़ान ख़िलाफ़ लॻायल नारनि जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी वई। कराची में डीआईजी ॾखण जे हुकूमत मच्छर कॉलोनीअ में टेलीकॉम कंपनीअ जे 2 मुलाज़िमनि खे क़त्ल करण वारे वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ लाइ सर्च ऑपरेशन। जवाबदारनि जी पुलिस ते फायरिंग। 1 जवाबदार खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा। गिरफ़्तार ज़ख़्मी जवाबदार खे फुटेज में ख़ानगी टेलीकॉम कंपनीअ जे मुलाज़िमनि ते तशद्दुद कंदे ॾिसी सघिजे थो। मच्छर कॉलोनी साने ख़िलाफ़ सिंध 3 ॾींहं बि सरापा एहतजाज। कराची, हैदराबाद, ठट्टो, नौशरो फेरोज़, ख़ैरपुर, फैज़गंज, मीरपुर माथेलो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। क़ातिलनि खे सख़्त सज़ा ॾियण लाइ उभ ॾारींदड़ नारा। सखर पुलिस जी अहम कार्रवाई। ॾोहारियुनि सां मुक़ाबिलो। मुखवी शिकारपुर खां सखर कच्छ तरफ़ मुंतक़िल करण जी कोशिश नाकाम। मुक़ाबले बाद 1 हफ़्तो अॻु अगवा थी वियल 2 ॼणा बाज़ियाब करण जी दावा। मुखवियुनि खे वारसनि हवाले कयो वियो। नाज़रीन, ही हुयूं हेडलाइंस। तफ़सीली ख़बरुनि जे लाइ ॾिसंदा रहो एसएस न्यूज़ यूट्यूब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।